टेक्नोलॉजी कंपनी गूगल अॼुकल्ह पंहिंजी हिक नए फ्यूचर जी स्पीकिंग प्रैक्टिस ते कम करे रही आहे। ही फ्यूचर उन्हनि माण्हुनि लाइ ज़िंदगी में इनकलाब आणी थो जिन खे अंग्रेज़ीअ में ॻाल्हाइण में ॾुखियाई थिए थी। आर्टिफिशियल इंटेलिजेंस जी मदद सां ठाहियल हिन टूल जो मक़सदु ॻाल्हि ॿोल जे मशक़ुनि ज़रिए अंग्रेज़ी सिखंदड़नि खे ॻाल्हाइण में महारत हासिल करण में मदद करणु आहे। गूगल जी स्पीकिंग प्रैक्टिस फ्यूचर खे हिन वक़्तु अर्जेंटाइन, कोलंबिया, इंडोनेशिया ऐं मैक्सिको समेत ॿियनि खितनि में तजुर्बे लाइ पेश कयो वियो आहे। इहो रुॻो गूगल जे सर्च लेबर्स प्रोग्राम में शामिल माण्हुनि लाइ रसाई चोगो आहे। गूगल गुज़िरियल साल अक्टूबर में हिकु फ्यूचर मुतारिफ़ करायो हो जंहिंमें हिक जुमिले जी ग्रामर ऐं वज़ाहत सां मश्क ते ध्यानु ॾिनो वियो हो। उन ई फ्यूचर खे हथी ॾींदे हाणे स्पीकिंग प्रैक्टिस जो फ्यूचर मुतारिफ़ करायो वियो आहे जंहिंमें वाइपेदार एआई टूल सां ॻाल्हाए सघंदा। इन मक़सद लाइ वाइपेदारनि सां ॻाल्हि ॿोल शुरू करण लाइ एआई तरफ़ां सवाल कया वेंदा जंहिंजो जवाब ॾियण लाइ एआई टूल वाइपेदारनि खे मुख़्तलिफ़ लफ़्ज़नि ऐं फ़िक्रनि ज़रिए मदद कंदो। हिन फ्यूचर जा ॿ मुख्य मक़सद आहिनि। पहिरियों त वाइपेदारनि खे ॻाल्हाइण वारी अंग्रेज़ीअ में एतमाद ॾियण में मदद ॾियनि ऐं ॿियो त उन खे सिखियल लफ़्ज़नि ऐं अंग्रेज़ी जुमिलनि जी जोड़ जक खे रोज़ मामूल में मुनासिब तरीक़े सां इस्तेमाल करण जे क़ाबिल बणाइनि।